पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे हिकु बहितरीनु सीन ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हां ॾिसो रोशन बि हाणे हथियार खणी चुको आहे। सभु हाणे बलराज खान जे ख़िलाफ़ु विड़ी रहिया आहिनि ऐं बलराज खान शेरदिल जे पोयां पुलिस लॻाए छॾी आहे जाॾे करे वठ पाजा आहे। छा पुलिस शेरदिल खे गिरफ़्तार करण में कामयाबु थींदी या न। दरअसल दोस्तों शेरदिल हाणे बाग़ी थी चुको आहे। एॾो आसान नाहे पुलिस जे लाइ या वरी बलराज खान जे लाइ जो हुनखे क़ाबू करे वठे, छो त हाणे बलराज खान जो आख़िरी टाइम अची चुको आहे ऐं बलराज खान बि एॾो कोशिशि न करे जो हू हाणे बची वेंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे अञा किस्ता कुझु हलंदियूं, ईअं न आहे दोस्तों। कम से कम 20-25 किस्तनि ताईं हीउ सिलसिलो हलंदो ऐं थी सघे थो अञा बि मथे हले। हा पोइ ड्रामे खे वाइंड अप कयो वेंदो ऐं हिननि जी जेको जहिड़ो आहे हाणे जेको आहे दुश्मन इन जा बलराज खान जा गॾु थी चुका आहिनि, जीअं रोशन आहे, सारंग, मल्हार, मतिलबु शेरदिल, इहे बलराज खान जे लाइ काफ़ी आहिनि बलराज खान खे मुंहुं ॾियण जे लाइ। असांखे ॾींदा इजाज़त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।